मुल्क में हिन वक्त इमरान खान ऐं संदसि वेझनि साथियुनि जूं लीक ऑडियोज़ रिलीज़ थियण जो सिलसिलो जारी आहे। पर हाणे इहे ख़बरूं बि साम्हूं अची रहियूं आहिनि त इमरान खान जूं मुबैना गैर अख़लाक़ी वीडियोज़ बि लीक थी चुकियूं आहिनि, जेके जल्द आम थी वेंदियूं। ज़रियनि जी दावा आहे त इन्हनि वीडियोज़ में औरतुनि सां गॾोगॾु हिकु ट्रांसजेंडर मॉडल बि आहे, जंहिंजी गैर अख़लाक़ी वीडियो आहे। इन मॉडल खे रिमल अली शाह जे नाले सां सुञातो वञे थो। रिमल अली शाह न रुगो मॉडल आहे, पर हू बाक़ाइदा प्रोफेशनल डांसर बि आहे ऐं ॿियो त हिन फिल्मुनि में बि कमु कयो आहे। संदसि पहिरीं फिल्म 7 दिन मोहब्बत इन आहे ऐं इन सां गॾोगॾु शौक़ीन खेसि ॿियुनि फिल्मुनि में बि ॾिसी सघंदा। हिन वीडियो जो हिकु स्क्रीनशॉट बि शेयर कयो वेंदो आहे, जेको धुंधलो आहे, जंहिं बाबति चयो पियो वञे त इहा वीडियो इमरान खान जी आहे। हाणे सच छा आहे, इहो त वीडियो अचण बाद ई पतो पवंदो, पर सोशल मीडिया ते केतिरा ई माण्हू इन वीडियो में दिलचस्पी जो इज़हार करे रहिया आहिनि। अव्हां खे ॿुधाईंदा हलूं त जॾहिं इमरान खान ऐं आयला विच में मुबैना अफेयर जूं ॻाल्हियूं हली रहियूं हुयूं त आयला खे फॉरेन फंडिंग मां $70 लाख अदा कया विया हुआ। चयो पियो वञे त ट्रांसजेंडर रिमल खे बि पार्टी फंड मां कम्युनिटी डेवलपमेंट फंड जे नाले ते मुबैना तौर ते करोड़ रुपया ॾिना विया आहिनि। इहो सभु इन लाइ कयो वियो आहे जीअं हू ख़ामोश रहे, पर इमरान खान अहिड़ो छा कयो आहे जो हू चाहे थो त रिमल ख़ामोश रहे। इन हवाले सां ज़रियनि जी दावा आहे त इमरान खान मुबैना तौर ते रिमल सां अहिड़ियूं गैर अख़लाक़ी गेम्स खेॾियूं जेके पुरतशद्दुद हूंदियूं आहिनि ऐं टॉयज़ जो इस्तेमालु कयो वेंदो आहे। अहिड़ी सूरत में मॉडल रतवाह थी वई हुई ऐं खेसि इस्पताल पहुचाइणो पियो हो। इन मौक़े ते रिकॉर्ड कयल मुबैना वीडियोज़ पिणु पुलिस वटि महफ़ूज़ आहिनि, पर बाद में उन खे तशद्दुद जो केस ॼाणाए रिमल खे तहरीक इंसाफ़ में शामिल कयो वियो ऐं खेसि पाकिस्तान जे सदर जो ख़ासि मददगार बणायो वियो। ॿुधायो पियो वञे त ट्रांसजेंडर रिमल खे इमरान खान वटि ओन चौधरी आंदो हो ऐं इन ई दौरान अहिड़ियूं गैर अख़लाक़ी गेम्स खेॾियूं वयूं हुयूं। इन समूरे मामले में इस्पताल जी वीडियोज़ जो बि मुकमल रिकॉर्ड आहे, जेको पिणु मुनासिब वक़्त ते साम्हूं अची वेंदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk